साईं जेको शख़्स मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न मल्हाए त छा पोइ उनखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत न आहे? अच्छा, इन ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिलाद जो कोई बि इनकारी न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचण जो कोई बि इनकारी न आहे। जंहिं ॾींहं ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया आहिनि, इहो हर हिकु मुस्लमान ख़ुशि थींदो आहे। पोइ चाहे उहो देवबंदी हुजे, वहाबी हुजे, अहले हदीस हुजे, दुनिया जो हर हिकु बंदो ख़ुशि थींदो आहे। बाक़ी कुझु साथी असांखे इन ॻाल्हि ते मजबूर था कनि त न साईं, तव्हांखे तेसि ताईं असां नबी सां मोहबत वारो न सम्झंदासीं जेसि ताईं तव्हां लाइटियूं लॻायो, झंडियूं लॻायो ऐं असां सां गॾु जेको आहे चौंक ते डांस कयो। इहे टे तव्हां कमु कंदव न, पोइ तव्हांखे नबी सां मोहबत आहे। न त असां जेको आहे तस्लीम न कंदासीं। त असां ॿुधाईंदो आहे असांखे नबी सां जेकी मोहबत आहे न, उन मोहबत जो कंहिं खां सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत न आहे साईं, कंहिं बि मुस्लमान खे। कोई हिकिड़ो मुस्लमान उहो चए थो मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत आहे, त उहो मुफ़्ती खां कंहिंखां फ़तवा थोरी वठंदो। उहो कोई मुफ़्ती खां लिखत थोरी वठंदो, साईं तूं मूंखे लिखत महिरबानी करे ॾे। यार, इहे मामला दिलि जा आहिनि। हिन ज़माने में इहो तासुरु ॾेखारियो थो वञे त झंडियूं लॻाईंदव, लाइटियूं ॿारींदव, डांस कंदव त पब्लिक चवंदी तव्हांखे नबी सां मोहबत आहे। असां चवंदो इहे असां कमु न कंदासीं, पोइ चवंदा तव्हांखे नबी सां मोहबत न आहे। पोइ मां चवंदो जेको हुकुम मुजीब रहमान जे बारे में, उहो हुकुम अबू बकर सिद्दीक़ जे बारे में, उहो हुकुम हज़रत उमर साईं जे बारे में, उहो हुकुम हज़रत अली साईं जे बारे में। वल्लाह मां कसम खणी करे ॻाल्हि कयां थो त साहबा जी पूरी ज़िंदगी अंदरि हिकु मरतबो रबीउल अव्वल महीनो न आयो, यानी 40 मरतबा आया। साहबिन अहिड़ो तरीक़ो बिल्कुलु बि इस्तेमालु न कयो आहे। साहबिन खे ज़्यादा मोहबत हुई ऐं 1400 साल खां बाद में हिन बंदनि खे